ठठो डिस्ट्रिक्ट रिपोर्टर मोहम्मद शफीक जोखियो सिंध जे शाहूकार तहज़ीब जी माख़ज़ तोड़ माज़ी में सिंध जी तहत तख्तगाह में रहंदड़ तारीख़ी ऐं क़दीमी शहर नंगर ठटे जी क़दीम ऐं तारीख़ी मस्जिद ख़ज़र हयात जे चोतरफ़ बाअसर लैंड माफ़िया पारां नाजाइज़ ऐं गैर क़ानूनी तामीरात शुरू कराईंदे माज़ीअ में तोड़े अॼु ताईं ईदगाह तोड़े कुतुब ईंदड़ तारीख़ी ऐं क़दीमी मस्जिद ख़ज़र हयात जे चोतरफ़ लैंड माफ़िया पारां कब्ज़नि तोड़े गैर क़ानूनी अदावतनि ऐं तामीराती शुरू करण सां ज़िले ठटे जी ही क़दीमी तारीख़ अज़ीम मस्जिद ख़ज़र हयात जे मिटजण मिसमारजण ज़बून हाल तोड़े शहीद थियण जो ख़तरो वधी वियो आहे। यादि रहे त तारीख़ी ख़ज़र हयात मस्जिद जो चोतरफ़ कब्ज़नि ऐं तामीरात जे समेत ख़ज़र हयात मस्जिद जे आसपास औक़ाफ़ खाते जे दुकाननि ते पिणु कब्ज़ो शुरू थी विया। होॾां ज़िले ठटे जे अदीबनि लेखकनि महक़क़नि तारीख़ दाननि तोड़े सियाहवंदनि धुरिन पारां ठटे जे क़दीम ऐं तारीख़ी मस्जिद ख़ज़र हयात जे इर्द गिर्द कब्ज़ा माफ़िया पारां थींदड़ कब्ज़ागीरी अॾावत तोड़े तामीरात जो कमु असल में तारीख़ सां हथ चुराण सां गॾोगॾु क़दीम मस्जिद ख़ज़र हयात जे ख़ात्मे जी साज़िश करार ॾींदे डिप्टी कमिश्नर ठठो सूबाई वज़ीर औक़ाफ़ खातो तोड़े सेक्रेटरी ऐं डायरेक्टर औक़ाफ़ खां पुरज़ोर मुतालबो करियूं था त ज़िले ठटे जी तारीख़ी ऐं क़दीमी मस्जिद जे चोतरफ़ थींदड़ कब्ज़ा ऐं नाजाइज़ ज़राबतूं बंदि करे तारीख़ ऐं क़दीम मस्जिद जी तारीख़ हैसियत ऐं तक़दस खे तहफ़्फ़ुज़ न ॾिनो वियो त सिंध जा समूरा अदीब कलमकार मौक़िक़ दानिशवर सॼे सिंध में तारीख़ी मस्जिद ख़ज़र हयात मस्जिद ते कब्ज़ा माफ़िया जे वालार तोड़े नाजाइज़ अदावतुनि ख़िलाफ़ एहतजाजी तहरीक शुरू करण जो पिणु चिता ॾिनो आहे।